कोटली कबीर खां ख़बर शामिल कयूं पिया। गुलाम अस्कर हुलियो जी रिपोर्ट मुताबिक़ हालानी बरसात नओं आबाद ऐं खारक शाख में पानी न पहुचण खिलाफ सवें आबादगारनि पारां त्रिमोल शाख ते बुख हड़ताली कैंप क़ाइम करे वरिती। एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। धरणे खे ख़िताब कंदे आबादगार अॻुवाणनि सुल्तान चांग, मुख्तियार रिंदो गुलाम सरवर चांग, शौकत अहमद अली गौर बिरोही, अलायार रिंदो ऐं ॿियनि चयो त इरिगेशन अमले जी नाअहलीअ जे करे नओं आबाद ऐं खारक शाख में पाणीअ जो हिकु फुरो बि नथो पहुचे। उन खां अलावा महराब शाख ऐं सांगी शाख जे मुंड वारनि वाटर कोर्सनि में बि पाणी नथो पहुचे, जंहिंजे करे असांजा फज़ुल सुकी सड़ी रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त पुराणो अंग्रेज़नि जे दौर वारो कानून बहाल करे पाणी छॾियो वञे। हुननि वधीक चयो त जेसीं ताईं शाखनि में पाणी न ईंदो तेसीं ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो।